लाल साईं जे पिड़ में वेठा आहियूं ऐं गॾो गॾु मास्टर रांझण साहब जे चरणनि में वेठा आहियूं। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं हलायो। त हाणे मां जेको भॼन ॻायां थो मास्टर साहब जो, उन सां मुंहिंजो जीवन जुड़ियल आहे। जीअं मां म्यूज़िक इंडस्ट्री माना हिन फील्ड में आयुसि, अचण खां पोइ जीअं मां पंहिंजो बैनर स्टार्ट कयो, तेॾी महिल सभ खां पहिरियों बहिराणो मां कयो वाशीअ में, सॉरी नेरुल में, न्यू बॉम्बे। मूं वटि भॼन न हुया लिखियल, त मास्टर साहब जो इहो ई भॼन मां ॻायो फर्स्ट टाइम। ऐं हुन भॼन खां पोइ एॾी त मालिक जी कृपा थी आहे, अॼु मां पोयां कॾहिं बि न ॾिठो आहे, अॼु ताईं न ॾिठो आहे, एॾी कृपा थी आहे। त इहो भॼन सभ खां पहिरियों मुंहिंजे लाल जे चरणनि में ऐं मास्टर रांझण साहब जे चरणनि में। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं या जयकार मनायो। बोलो मास्टर रांझण साहिब की, दादा मोहनदास साहिब की, आयो लाल सभई चो। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केर पार लॻाए। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केर पार लॻाए। हथड़ा हिम्मत जा ॾेई मूंखे, हथड़ा हिम्मत जा ॾेई मूंखे, मंज़िल ते पहुँचाए जाए। ताड़ियूं। दुल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लॻाए जाए। दुल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लॻाए जाए। लहरुन लोडन मां कढ लालड़, लहरुन लोडन मां कढ झूलड़, मंजिल ते पहुँचाए जाए। दुल्हन दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लॻाए जाए। ताड़ी हो जाए करे। आयो लाल सवई चो। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केर पार पुॼाए। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केर पार लॻाए। हथड़ा हिम्मत जा ॾेई मूंखे, हथड़ा हिम्मत जा ॾेई मूंखे, मंज़िल ते पहुँचाए जाए। दुल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लॻाए जाए। दुल्ह दरिया शाह मुंहिंजी बेड़ी पार लॻाए। भैया तमते आयो लाल सभई चो। हिड़न जो हमरा तू आई, आओ अची लहसार साईं। हिड़न जो हमरा तू आई, आओ अची लहसार तू साईं। आही सबकी तुंहिंजे वस में, आहे सबकी तुंहिंजे वस में, महर जमीहण बसाए जाए।
दुलह दरिया शाह मुझी बेड़ी पार लगाए जा। बोलो मास्टर रांझण साहेब की। बख्श गुना तू कर का भलाई, महर कंदे त सब थींदी साणी। बख्श गुना, बख्श गुना, बख्श गुना, बख्श गुना, बख्श गुना, बख्श गुना, तू मुझा बख्श गुना। बख्श गुना तू कर का भलाई, महर कंदे त सब थींदी साई। रांझण आहे तू ही जो गुलाम, रांझण आहे तू ही जो गुलाम, हिन सफर के सुहीणो बनाए जाए। इया बेड़ी पार कोन थींदव, बेड़ी पार करणी आहे त ॿई हथ मथे आवाज़ भी अचण खपे। हाँ ॿई हथ मथे करे दुलह दरिया लहर लोटन, लहर लोटन मांगन नालण, मंजिल पे पहुंचाए जाए। दुलह दरिया शाह मुझी बेड़ी पार लगाए जाए। दुलह दरिया शाह मुझी बेड़ी पार लगाए, ओ बेड़ी पार लगाए। हाँ बेड़ी पार लगाए, ओ बेड़ी पार लगाए जाए। बोलो मास्टर रांझण साहेब की। आयो लाल सभई ताड़ी वजाए चो। मास्टर रांझण साहब जी उहा कृपा थी, मुझे लाल साईं जी उहा कृपा थी जो असां अॻिते 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 हलंदा वियासीं। इहो भॼन ॻाइण खां पोइ मूंखे चङा प्रोग्राम्स मिलण बि शुरू थी विया। ऐं मास्टर रांझण साहब सां इहा हक़ीक़त थो ॿुधायां, ईअं न हिते वेठो आहे इन करे थो ॿुधायां, पर इहा हक़ीक़त थो ॿुधायांव। मास्टर रांझण साहब सां मां प्रेरित थी करे कुझु कुझु लिखणु शुरू कयो, भॼन लिखणु शुरू कया। त सभ खां पहिरियों जीअं दीदीअ ॿुधायूं कि चेटी चंड ते हिकिड़ो मां भॼन ठाहियो, लिखियो, घर में वेठोसि त मां सोचियो भॼन सिर्फ़ु लिखण लाइ न लिखणो आहे, उनजो कुझु मीनिंग बि निकिरणु खपे। त चंड ते जेको असां चंड, तव्हांखे ख़बर आहे चंड घणी दफ़ो ईंदो आहे साल में, कंहिंखे ख़बर आहे? पक 13 दफ़ा ईंदो आहे, राइट। त चंड ते असां वटि का अहिड़ो भॼन आहे ई न वधीक भई जंहिंमें असां ख़ुशी मनाए सघूं, नची सघूं, टपी सघूं, अहिड़ा भॼन कान्हनि के। त मां सोचियो मां का अहिड़ो भॼन लिखां जेको चेटी चंड ते बि हले ऐं चंड ते बि हले। त उहो मां भॼन लिखियो। इहो भॼन बि मां तव्हांखे थोरी देरि खां पोइ ॿुधाईंदुसि। पर उन खां पोइ हिकिड़ो सोनू निगम जो ॾाढो सुहिणो भॼन अथव, हिकिड़ो गीत आहे हिन फिल्म जो, हाणे तव्हां ॿुधंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। इहो भॼन मां हाणे हिन 40 में लिखियो थी मांव। लाल साईं जी कृपा थी आहे, चङनि ॼणनि खे इहो भॼन वणियो आहे। त मां चाहींदुसि कि इहो भॼन तव्हांजे साम्हूं बि पेश कयां, तव्हांजो आशीर्वाद बि मिले। ऐं थोरे टाइम खां पोइ हिन भॼन खे मां रिकॉर्ड बि कंदुसि, रिकॉर्ड करण खां पोइ शूट बि कंदासीं ऐं रिलीज़ कंदासीं। त ॿुधणु चाहींदव इहो भॼन? हा अचो मिली करे। साईं अर्ज़े मुही जो
बंदे तू सब जालाई कुछ अहड़ी महर करता सन मथा चरणन ता न दूर थियो जेको आस रखी आयो तो दर साई तेजी आस पुजाई दे तू अरदास मुंहिंजी हिन दास के भी पंहिंजो दास बणाई दे तू जेको आस रखी आयो तो दर साई तेजी आस पुजाई दे तू अरदास मुंहिंजी हिन दास के भी पंहिंजो दास बणाई दे तू साईं झूलण साईं अर्ज़ मुंहिंजो अतो के साईं लालण साईं बेड़ा बंदे तू सब जालाई कुछ अहड़ी महर कर संगत मता चरणन तान दूर थियो अरदास मुंहिंजी हिन दास के भी पंहिंजो दास बणाई दे तू जेको आस रखी आयो तो दर साई तेजी आस पुजाई दे तू हल्की हल्की ताड़ी जय हो चालिए जे विरत जी हर रात जेको नालो तुंहिंजो तो जपे 40 ॾींहं विर्त मुंहिंजे लाल जे नाले जा भगत वञी करे मथो था टेकनि अखो था पाइनि पलो था पाइनि आशियूं था पाइनि हाँ ऐं 40 जे हिन ॾींहंनि में केॾी कृपा मुंहिंजे लाल साईं जा मेहर जा मींहं वसंदा आहिनि मिली करे मूंसां साथ ॾिजो ऐं ॿुधिजो छा लिखियो आहे 40 जे विर्त जी हर रात जेको नालो तुंहिंजो तो जपे हथ में आशा जो अखो खणी जेको मन में तो आस धरे आशाऊं अखुन में दिल में आदर्शन तुझे जी ज्योतिन में बसी हर दिल जो तू ही वसीलो कुछ अहड़ी महर कर संगत मता चरणन था न दूर थियो जेको आस रखी आयो तो दर साईं तेजी आस पुजाई दे तू अरदास मुंहिंजी हिन दास के भी पंहिंजो दास बणाई दे तू
अर्ज़ मुंहिंजो अतोखे साईं रांझण साईं अर्ज़ मुंहिंजो अतोखे साईं कुछ अहिड़ी महर करदासन मता चरणन तां न दूर थी गयो जेको आस रखी आयो तो दर साईं तंहिंजी आस पुॼाईंदे तूं अरदास मुंहिंजी हिन दास खे बि पंहिंजो दास बणाईंदे तूं अरदास मुंहिंजी हिन दास खे बि पंहिंजो दास बणाईंदे तूं अरदास मुंहिंजी पंहिंजो दास बणाईंदे तूं थैंक यू तमामु सुहिणो तमामु सुहिणो जीअं मां तव्हांखे ॿुधायो जेका 17 साल अॻु 2008 में असां फुलवारी रांझन जी सीडी कढी हुई जंहिंमें 8 गीत हुया मूंखे लॻे थो रवि भैया वो 8 के 8 आज आने वाले है त असांजे म्यूज़िक डायरेक्टर आहिनि त असां बि छो न हुनजो मज़ो वठूं पहिरीं मां सोचियो मां न ॻाईंदसि मूंखे ॾाढो अस्थमा हो कल्ह तव्हांखे चयुमि मां न ॻाईंदसि पर मूंखे पोइ लॻो झूलण जो हिकु पंजड़ो ॻायां पर चवंदा आहिनि न भई उन्हनि खे मंज़ूर हूंदो आहे उहो ई थींदो आहे अचानक मुंहिंजे भाउ चई मां थो ॻायां मां ॾाढी ख़ुशि थी वियसि त हाणे असांजो जितेंद्र वलेचा उहो गीत ॻाईंदो लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो तमामु ब्यूटीफुल पंजड़ो लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो लालण मुंहिंजी
झूले झूलेलाल सभई चओ झूले झूलेलाल सभई चओ झूले झूलेलाल सभई चओ झूले झूलेलाल माफ़ कंदो चल डोह सभई अवगुण मूं में आहिनि केई अवगुण मूं में आहिनि केई अर्ज़ रांझन जो वॻाईंदो अर्ज़ रांझन जो वॻाईंदो तूल सब जा टुकड़ा लाईंदो वावा लाल मुंहिंजिया सभु ॼाईंदो सभई चओ झूले झूलेलाल 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 आयो लाल सभई चओ इहो मुंहिंजे पप्पा जो तमामु 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 फेवरेट कलाम आहे जेको 17 साल अॻु असां 40 ते शूटिंग कयो तंहिंखां पोइ इहो ट्रेंड चालू थी वियो 40 जो त हाणे ॾिसंदव झूनो में झूनो मुंहिंजे पप्पा जो ॻायल अथव ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा असांजे राजा शहज़ादा असांजे महाराजा पप्पा श्री मोहनदास वलेचाला वसन हले बाबा बेबस आया तुझी मेरा खपे तुझी माझ खपे ॿियो कुछ न तो चाया वस न हले बाबा बेबस आया वस न हले साईं बेबस आया तुझी मेरा खपे तुझी माझ खपे ॿियो कुछ न तो चाया वस न हले बाबा बेबस आया वस न हले साईं बेबस आया जिया तू हलाई मर्जी तेरी जिया तू हलाई मर्जी तेरी मुझतन तो सा हलदी मोईदी मुझतन तो सा हलदी मोईदी जानी तो सबकी छाप जाया वस न हले वस न हले वस न हले बाबा बेबस आया वस न हले साईं बेबस आया
खाली करी तो अज घना तुझे तरते आसाऊं आया घणन जा तो बेड़ा बने सांग गया खाली भरी भरिया खाली करी तो खाली भरी भरिया खाली करी तो खबर नहीं कैसा राजी रही तो खबर नहीं कैसा राजी रही तो बेअंत आई दाता बेअंत आई तुझो अंत न जाना वस न ले बाबा बेबस आया वस न ले मां साईं बेबस आया तुझी महर खपे तुझी बाज खपे तुझी महर खपे तुझी बाज खपे ॿियो कुझु नथो चाहियां बस न ले मां बाबा बेबस आया बस न ले मां साईं बेबस आया जे के पया साईं तुझे पनारे जेके उनजे लड़ लगा उन जा बेड़ा ही पार है 40 ॾींहं विर्त रखियऊं त लाल साईं पाण अवतार वठी करे असां सिंधियुनि जे जणे चोटी जी लज रखण जे लाइ पाण अची दरिया शाह मां प्रकट थियो आहे आकाशवाणी थी ऐं लाल चई कि जंहिंजो कोई न आहे उनजो लाल साईं आहे हा त हाणे जेके बि हिते तव्हां वेठा आहियो जेकर तव्हां हल्की हल्की ताड़ी वॼाईंदा ऐं उनजे लाड़े लॻंदा त कंदो मुंहिंजो वसण घोट कंदो मुंहिंजो लाल साईं तव्हांजा बेड़ा पार थींदा मिली करे ओ जेके पया साईं तुंहिंजे पनारे जेके पया साईं तुंहिंजे पनारे बिगड़ियल कारज छॾे तन जा सवारे बिगड़ियल कारज छॾे तन जा सवारे तोड़ निभाया साईं तोड़ निभाया तॾहिं रांझन चवाया तोड़ निभायो तॾहिं त हिननि जूं वर्सियूं हुननि जा मेला लॻंदा न त अॼुकल्ह कोई हले वञे 12 ॾींहंनि खां पोइ 13 ॾींहं ते माण्हू यादि बि न हूंदो आहे पर चवंदा आहिनि अहिड़ी वञ करणी करे दुनिया करे तोखे यादि मोए खां पोइ बि प्यारा तुंहिंजो नाम रहे आबाद अॼु हुनजो नालो आबाद आबाद जोरदार ताड़ी वॼायो तोड़ निभाया तॾहिं रांझन चवाया बस न हले मां बाबा बेबस आया बस न हले मां साईं बेबस आया तुझी महर खपे तुझी बाज खपे तुझी महर खपे तुझी बाज खपे ॿियो कुझु नथो चाहियां सभई हाज़िर लॻाईंदा बस न हले बाबा बेबस आया सरे गम प ध प म ग रे ग सा
गम पद प पद प म ग रे सा। नचण टपण त थींदो रहंदो आहे, पर हे कुछ कलाम पर्टिकुलर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा कलाम ॿुधण सां, जंहिं राग खे ॿुधण सां उनजो वाइब्रेशन्स चेंज थी वेंदा आहिनि। त अचो इहो भैरव राग आहे, अहिर भैरव, हिन राग खे ॿुधंदासीं। तू ही 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 अहरन जोगिन सात गुजार जागन सारी रात। अहरन जोगिन सात गुजार जेके जागन सारी रात। वो जागन सारी रात जेके जागन सारी रात। जागन सारी रात जेके जागन सारी रात। वेड़न जोगिन सात गुजार जेके जागन सारी रात। साण गुजार जेके जागन सारी रात। आशिक कहके की न सदाइन, आशिक कहके की न सदाइन। आशिक 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 कहके की न सदाइन। आशिक कहके की न सदाइन। साया के में फर्क न भाइन, के में फर्क न भाइन। साया के में फर्क न भाइन। आशिक कहके की न सताइन। साइया के में फर्क न भाइन, की न सताइन। साइया के में पुछन न कंहिंजी ज़ात, पुछन न कंहिंजी हक हक हक। पुछन न कंहिंजी ज़ात, पुछन न कंहिंजी ज़ात। अहिड़न जोगिन सात गुजार जेके जागन सारी रात। जोगिन सात गुजार जेके जागन सारी रात। हाँ जागन सारी रात, हक हक जागन सारी रात। जागन सारी रात, हक हक जागन सारी रात। वो आशिक जागन सारी रात, आशिक जागन सारी रात। वो दिल भर जागन सारी रात, दिल भर जागन सारी रात। वेड़न मस्तन सात गुजार जेके जागन सारी रात। मस्तन साण गुजार जेके जागन सारी रात। भुखन दुखन खां की न डकन था। भुखन दुखन खां की न डकन था। भुखन दुखन खां की न डकन था। बुखन बुखन खां की न डकन था। पतंग वांगुर पाण पचन था। पतंग वांगुर पाण पतन था। टिन टिन ॾींहंनि जा फुकल फुल्का अहिड़े चार चार ॾींहंनि जा सुकल फुल्का बि उहे दरवेश मालिक। मूंखे हिकु ॻाल्हि पई यादि अचे, हिकिड़ो फ़क़ीर हो पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक। राजा जे दरबार वञी करे राजा खे चयईं, अरे राजा तूं राजा आहीं,
फ़कीर चवण लॻो, अरे राजा तूं राजा आहीं? राजा चवण लॻो, हा मां राजा आहियां, हेॾी सेना वेठी आहे मुंहिंजी, हेॾा हलंदी अचे भाई। हा राजा चई मां राजा आहियां। फ़कीर चएसि पियो, वरी ॿुधाए तूं राजा आहीं? फ़कीर चएसि थो, वरी ॿुधाए तूं राजा आहीं? चएसि थो, हा मां राजा आहियां। चई मुंहिंजे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे। चई कहिड़ो सवाल? फ़कीर चएसि थो, कहिड़ो सवाल? राजा पुछे थो, कहिड़ो सवाल भाई फ़कीर? फ़कीर चएसि थो, ॿुधाए कि तूं पंहिंजे मन जी ॿुधंदो आहे कि मन तुंहिंजी ॿुधंदो आहे? तव्हां ॿुधायो, तव्हां पंहिंजे मन जी ॿुधंदा आहियो कि न मन तव्हांजी ॿुधंदो आहे? राजा भी वही चईंसि कि मां त पंहिंजे मन जी ॿुधंदो आहियां। चईंसि, अरे तूं पंहिंजे मन जी ॿुधंदो आहीं त पोइ त तूं गुलाम आहे, तूं त पंहिंजे मन जो गुलाम आहे। सची तो ॻाल्हायां, हक़ीक़त। 5 मिंट वठंदुमि तव्हांजा। चए पोइ त राजा जो हुते गुस्सो, ॾाढो गुस्सो अची वियो राजा खे। राजा चई, विझोड़े न फ़कीर खे दरवेश खे जेल में जल्दी। चई हीअ असांखे गुलाम तो चए, पर हक़ीक़त त हुई, गुलाम त हुयो, छोकी हो पंहिंजे मन जी ॿुधंदो हुयो। राजा 2 ॾींहंनि खां पोइ चई, हाणे हिन फ़कीर खे फांसी ॾींदासीं। राजा चई हिन फ़कीर खे फांसी ॾींदासीं। चई ठीकु आहे भाई, जे अगरि फांसी नसीब में फांसी आहे त उहा फांसी बि लॻंदी। 2 ॾींहंनि खां पोइ साॻो ई सवाल राजा फ़कीर खां थो करे, अरे फ़कीर ठीकु आहे, मां त पंहिंजे मन जो गुलाम आहियां, पर तूं? चई मां पंहिंजे मन खे गुलाम कयो आहे, मां मन जो गुलाम न आहियां। भगत साहब, मां मन जो गुलाम न आहियां, मन खे गुलाम कयो आहे। चई कीअं? सुबुह जो जीअं फ़कीर वियो, फ़कीर निकितो सैर करण, ॾिठई मिठाइयुनि जी दुकान खुली पई आहे। सुबुह साण हलवाई हलवो पियो ठाहे, माओ पियो ठाहे। फ़कीर जो मन थियो माओ खाइण ते। फ़कीर वियो हुन जी दुकान ते, चई भाउ हिन मां पा, हिन मां पा, हिन मां पा, सभिनी मां पा मिठाई विझ तईअ में, इहा कलाए करे मूंखे इहो हलवो ठाहे ॾे। चई मां खावां। हाणे इहो फ़कीर नथो ॻाल्हाए, फ़कीर जो मन थो चए। फ़कीर उहा कार करे थो, वञे थो हुन जे दुकान ते, उहा ॻाल्हियूं करे थो, उन ते पहुचे थो, उते पहुची करे उहा मिठाई खाए थो। मिठाई खाई करे दुकान मां ॿाहिरि थो वञे, मिठाई खाई करे दुकान मां ॿाहिरि थो वञे। हा, वो हलवाई चएसि थो, अरे फ़कीर सुबुह सुबुह जो बोणीअ जो टाइम आहे, अञा हाणे आयो आहे, अबा कुझु त ॾेई वञ। चई जंहिं खाधो आहे पैसा हुन खां वठि। जंहिं हाणे खाधो कंहिं हुयो? फ़कीर। पर फ़कीर पंहिंजे मन सां वार्ताप पियो करे। चए पियो मिठाई त मां तोखे खाराईंदुमि, पर जेके पोयां डंडा पवंदा उहे बि तोखे खाइणा पवंदा। त फ़कीर पंहिंजे मन खे वस में करे वेठो। हा बसि थी बि वही ॻाल्हि। हलवाई बि खणी आयो डंडो, हैं ई फ़कीर खे। जीअं जो फ़कीर खे डंडा लॻा, फ़कीर जे मन मां आह निकिती। चई अरे मन अञा खाईंदे मिठाई, अरे मन अञा खाईंदे मिठाई। हो हलवाई परेशान थी वियो, कंहिंसां थो ॻाल्हाए, हिते आहे त कोई न, हिते आहे त कोई न, पर कंहिंसां थो ॻाल्हाए। बसि ओॾी महिल हुनखे वैराग लॻी वियो। फ़कीर चई ॾिठी, साॻो हाणे टाइम अची वियो फांसीअ जो। फांसीअ जो टाइम अची वियो, फ़कीर खे वठी आया। राजा उहो ई सवाल फ़कीर खां पुछो, फ़कीर जवाब बि ॾिनो। चई मां त पंहिंजे मन खे गुलाम कयो आहे, जीअं तव्हांखे मां ॿुधायो। ओॾी महिल जीअं ई फांसीअ जो टाइम थियो त फ़कीर खां पुछई, फ़कीर तुंहिंजी काई आख़िरी इच्छा आहे? फ़कीर चई हा आख़िरी इच्छा आहे। हल भाई। हाणे ओॾी महिल जेॾी महिल हलण लॻा, अॻियां आया, फ़कीर बि आयो, राजा बि बीठो। त राजा चई भई हाणे अज़ान जो टाइम थी वियो आहे, 1:30 थियो आहे, 1:30 बजे अज़ान थींदी आहे। हिन फ़कीर खे 5 मिंट छॾियो, हलो पहिरियों अज़ान करे वठूं। त जेॾी महिल फ़कीर दुआ पढ़ण वेठो त फ़कीर परमात्मा सां ॻाल्हाए वियो। चए पियो वाह भॻवान वाह, वॾी तुंहिंजी लीला आहे। वाह भॻवान वाह, वॾी तुंहिंजी लीला आहे। हेॾी देर खां हे राजा मूंखे गुलाम करे वेठो आहे, पर मुंहिंजे मन खे गुलाम न करे सघियो आहे, मां पंहिंजे मन खे गुलाम कयो आहे। हाणे ॻाल्हि उहा ई थी अचे।
बसि थियो बि ईअं ई। जीअं ई हुनखे फांसी लॻण लॻई, फांसीअ लाइ खणी विया त उहो फंदो जेको फांसीअ जो फंदो उहो हेठि पियो किरंदो वञे, हेठि पियो किरंदो वञे। फ़क़ीर खे फांसी अचे ई कोन, राजा पेरनि में किरी पियो फ़क़ीर जे। चई फ़क़ीर ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी रमज़ आई आहे तुंहिंजी, अहिड़ी कहिड़ी तुंहिंजी कमाई आहे जो तोखे फांसी नथा लॻाए सघूं। सवाल उहो ई आहे, जवाब बि अञा ताईं उहो ई आहे। राजा चए थो कि मां पंहिंजे मन जो गुलाम आहियां, फ़क़ीर चए थो मां पंहिंजे मन खे गुलाम कयो आहे, ऐं फ़क़ीर पंहिंजे मन खे गुलाम कंदा आहिनि। इन जे करे मास्टर रवि, मास्टर कवि रांझन चवनि था, बुखनि ॾुखनि खां कीन ॾकनि था, बुखनि ॾुखनि खां कीन ॾकनि था, पतंग वांगुर पाण पचनि था, पतंग वांगुर पाण पवनि था। अरे उन्हनि खे रुगो अलाह जी दात आहे, उन्हनि खे रुगो उन परमात्मा सां कमु आहे। ओ बुखनि ॾुखनि बुखनि ॾुखनि बुखनि ॾुखनि बुखनि ॾुखनि खां कीन ॾकनि था, बुखनि ॾुखनि खां कीन ॾकनि था, पतंग वांगुर पाण पचनि था, पतंग वांगुर पाण पवनि था। ओ अथनि अलख जी तात, अथनि अलख जी तात, ओ अथनि अलख जी तात, अथनि अलख जी तात। ओ अहिड़नि जोगिन सां त गुज़ार जेके जागनि सारी रात, जोगिन सां गुज़ार जेके जागन सारी, हाँ जागन सारी रात, जेके जागन सारी रात, जागन सारी रात, जेके जागन सारी रात, ओ जेके जागन सारी रात, जागन सारी रात। ओ अहिड़नि जोगिन सां त गुज़ार जेके जागन सारी रात, जोगिन सां गुज़ार जेके जागन सारी रात। कौड़ो कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन। रांझन मन में राम रिझाइन, रांझन मन में राम रिझाइन, कौड़ो कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन। रांझन मन में राम रिझाइन, रांझन मन में राम रिझाइन। कौड़ो कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन। रांझन मन में राम रिझाइन, रांझन मन में राम रिझाइन। अथन अलख जी तात, अथन अलख जी तात, अथन अलख जी तात, अथन अलख जी तात। अहिड़नि जोगिन सां त गुज़ार जेके जागन सारी रात, जोगिन सां गुज़ार जेके जागन सारी रात। ओ अहिड़नि जोगिन सां त गुज़ार जेके जागन सारी रात, जोगिन सां गुज़ार जेके जागन सारी रात। जागन सारी रात, हक हक जागन सारी रात, जागन सारी रात, हक हक जागन सारी रात। ओ आशिक जागन सारी रात, आशिक जागन सारी रात। अहिड़नि जोगिन सां त गुज़ार जेके जागन सारी रात। आयो लाल सभई चओ झूलेलाल। तमामु सुठो, तमामु सुठो। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा निखिल भैया लाइ। असांजे विच में टीम होजमालो आई आहे। हाणे माहौल आहे, थोरो खिली बि वठूं। होजमालो टीम जेका पहिरीं सिर्फ़ु उल्हासनगर ताईं सीमित हुई, साल 2 साल थियो कोविड में, तंहिंखां पोइ इंडिया में फेमस थी वई। हाणे टीम होजमालो वर्ल्ड फेमस आहे, त हिननि ॿिनि चेहरनि खे केरु न सुञाणंदो। होतवानी फैमिली जेके हमेशह ट्यूनिंग कंदा आहिनि, त इन्हनि खे असां 5 मिंट ॾींदासीं, असांखे थोरो विंदराईंदा। जय झूलेलाल। सभ खां पहिरियों संगीता दीदी खे थैंक यू वेरी मच। असांखे हेॾे सुहिणे स्थान ते जिते मास्टर रांझन, दादा मोहनदास, इन्हनि जी प्रेजेंस आहे, अॼु उन्हनि जे प्रेजेंस में असां परफॉर्म था कयूं पिया, त असां पंहिंजो पाण खे ॾाढो ख़ुशकिस्मत था सम्झूं पिया। छो त हिन स्थान ते परफॉर्म करणु माना एतिरी ब्लेसिंग्स असांखे मिलणु
इन्हनि ब्लेसिंग्स तव्हां सभिनी जे प्यार जे करे ई असां हेॾो अॻिते वधिया आहियूं। त पहिरियों शुरू करण खां पहिरियों आयो लाल सभई चओ झूलेलाल। हेॾां मां छा पई चवां, बरसाति जी सीज़न थी हले, सभई घुमण था वञनि, सभई घुमी आया आहियो न बरसाति में? घुमी आया आहियो की न? हे मुंहिंजो घोट केॾे न वठी हलियो त वञा ऐं वरी ख़र्चा खर्चे अघ में तव्हांखे बसि सॼो ॾींहुं धंधा धंधा धंधा, ॿियो कोई सोचिजो आहे मतलब ज़ाल वेठी हुजे घर में, बासण मलंदी रहे, ढोढा थपंदी रहे। तव्हां मायुनि खे ख़ाली ख़र्चा सुझंदा आहिनि, हेॾे वठी हलो होॾे वठी हलो। बसि ॾिठो हे ईअं ई अथव, केॾे घुमण न वठी हलंदा, ऐं घुमण जे नाले ते चवंदा हल ॿिए नंबर बाज़ार तो वठी हलां पियो। हिन दफ़े मूंखे सुठे सां केॾे घुमल हलणो अथव। हेॾी सुहिणी ॿिए नंबर बाज़ार, ठीकु आहे, ॾाढी सुहिणी आहे, असांजे उल्हासनगर जी बाज़ार माना मशहूरु। पेटिस खाराए करे घर वठी ईंदो आहियां। बस 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 उहो असां रोज़ खाईंदा आहियूं, किशोरई पेटिस, बटर पापड़ी रुली पई आहे। हाणे मूंखे ॿुधो, 5 ॾींहं बबूअ जी छुटी अथव गणपतिअ जी, मूंखे हाणे केॾे ॿाहिरि वठी हलणो अथव, माना वठी हलणो अथव। मां नथी सम्झांव की मूंखे तव्हां इहे धंधा वंधा इहे सभु छॾे वठी हलो। असांजो जेका लोनावाला आहे न, लोनावाला माथेरान माना फेमस आहे बरसाति जे लाइ। बरसाति में केॾा केॾा माण्हू ईंदा आहिनि, भई लोनावाला घुमणी आहे असांखे। ये रुलियल लोनावला जेका बि बॉम्बे में रहनि था, बॉम्बे जे आसपास रहनि था न, ये रुलियल लोनावला ई सुझंदी अथनि। लास्ट ईयर ई त वियासीं लोनावला, असां प्रियंका बि गॾु ई आई हुई न। ॾिस वरी था चवई लोनावला, त केॾो मज़ो आयो असांखे। हा त मज़ो आयो त बार बार लोनावला घुमाया। मां न घुमंदमि लोनावला, मूंखे हाणे ॿी काई जॻह ते वठी हलो, थोरो परे जो सोचो, परे थोरो परे। हा ठीकु आहे, तोखे हिन दफ़े मां परते थो वठी हलां पियो। हा किथे किथे किथे? भंडारदार आहे न, भंडारदार वरी इहो परे अथसि। भंडारदार उते झरननि में घुमाए करे पोइ भंडारो खाराए घर वठी ईंदा। मूंखे न आहे हलणो यार भंडारदार, कुझु वधी सोचो न तव्हां। संगीता दीदी ॾिसो किथे किथे वेंदी आहे, वर्ल्ड में केॾो घुमी आहे। मूंखे न आहे घुमणो इहो भंडारदार। मूंखे सुठी जॻह ते वठी हलो न। काॾे हलणो अथई? सिंधी ग्रुप में जेका बि आहिनि न, सभिनी खे ख़बर अथव बालीअ जो न हिकु सस्तो ट्रिप आयो अथव, पॉकेट फ्रेंडली। हलो बाली हलो। बाली? हा बाली काई ट्रेन, काई कार, काई ऑटो रिक्शा न वेंदो आहे। हा त ख़बर आहे मूंखे, बाली प्लेन में वञणो पवंदो। प्लेन में वञणो पवंदो आहे। हा त पोइ हलंदासीं न, हुन में छा आहे। अरे साईं हाणे तव्हांखे छा ॿुधायां मां, डिमांड त करे थी पई प्लेन में हलण जी। वरी शुरू थी वियो भाई। असांखे 2022 में आशा दीदी जो फ़ोन आयो, आशा चांद जो। छाजे लाइ तव्हां सभिनी खे ॿुधायो? सभिनी खे थोरी ख़बर हुजे न, उन्हनि खे लॻंदो भई वठी नथो वञेसि पियो, नालो त मुंहिंजो ई ख़राबु आहे। कन बंदि कयो सभु ॼणा पंहिंजा। आशा दीदी जो फ़ोन आयो, भई असां तव्हांजो प्रोग्राम था करायूं पिया दुबई में, तव्हां अचो हुते। त 2 मिंट त ॾाढी ख़ुशी थी, भई असांखे दुबई में प्रोग्राम थो मिले पियो, इन खां वधीक अञा ॿियो छा खपे। पर पोइ वरी मां सोचियो की भई दुबई त वञिणो पवंदो प्लेन में, ऐं हिन माईअ खे त कोई प्लेन जो एक्सपीरियंस आहे कोन। हा त पोइ छा आहे, मां हली हुयमि न प्लेन में, न हली हुयमि या ॼण हली त प्लेन में हली त छा हालत कई आहे मुंहिंजी, उहो मूंखे ख़बर आहे न। छा हालत कई मां? अरे तव्हांखे छा ॿुधायां मां, हाणे प्लेन में हली वठी हलियो आहियां। हलो ठहियो छॾियो। न ॿुधाइण ॾे न, वरी पोइ ॻाल्हियूं करें थी त भई पोइ ॿुधाइनि न चङी तरह उन्हनि खे। छा मतिलबु छा अहिड़ो छा कयो मां? ॿुधाइण छा कयो अहिड़ो? पहिरीं त हली प्लेन में वेही करे चए थी भई छा आहे, बस वांगुरु ई त आहे, भई सीटियूं उहे ई त लॻियूं पयूं आहिनि। एसी बस ई त लॻे पई, खिड़की बि न पई खुले, विंडो बि न पई खुले। थुक वुक किथां फिटी कयां? थुक जो अचे त किथां फिटी कयां? हाणे ओॾीमहिल हिन खे अनाउंसमेंट थी भई तव्हां सीट बेल्ट पायो, सीट बेल्ट पाइणु ज़रूरी आहे। त हिन पातई कोन, न पई पाए। हाणे हुनखे एरोस्टेस आयसि चवण कई भई पाए। न ॾिसो योगा बंदि आहे न, थोरो पेट निकिरी आयो त ईअं गड़ंदो आहे, मूंखे न पाए सघंदी आहियां। त हाणे हुन सां एरोस्टेस सां वेड़े थी पई, चए थी हाणे तूं ॿुधाईंदे मूंखे छा पाइणो आहे। अरे भाई सीट बेल्ट आहे उहा पाइणी पवंदी आहे, असांजी सेफ्टीअ जे लाइ आहे। उहे केरु थींदियूं आहिनि असांखे ॿुधाइण वारियूं? असां कुझु बि कयूं, असां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियूं, असां सिंधी आहियूं। अरे भाई जीअं तीअं करे हिनखे सम्झायो मां, भई तूं पाए, महिरबानी कर पाए, पाइणी पवंदी, न त असांखे प्लेन में विहण ई न ॾींदा। हा त पातो न, पोइ हाणे जंहिंमहिल प्लेन में वेठासीं मां हिनखे ख़ाली ॿुधायोमांसि भई हे बटण अथई, हिन बटण खे दॿाईंदीअं त तुंहिंजी एयर होस्टेस ईंदी, तोखे जेको बि खपई तूं हुनखे चई सघंदी आहे, तोखे काई तकलीफ़ हुजई त तूं हुनखे चई सघंदी आहे, असांजी शेवा जे लाइ आहिनि। चई ठीकु आहे।
पोइ त माईअ खे मज़ो अची वियो, घड़ी घड़ी बटण दबायसि। हूअ अचे, ये पुछेसि थी पई, चई लिपस्टिक का शेड कौन सा लगाया है? ॾाढी सुठी लिपस्टिक लॻाई, मूंखे ॾाढी वणे पई। त पुछण में छा आहे, असांखे त जेकी जंहिंजी लिपस्टिक ॾिठी, मूंखे तव्हांजी लिपस्टिक वणंदी त पुछंदमि न कहिड़ो शेड आहे, कहिड़ी कंपनीअ जी आहे, इन में छा आहे, पुछी सघिबो आहे। मायुनि जी ॻाल्हियूं आहिनि। हाँ, हीअ घड़ी घड़ी हुनखे दबाए, अरे ये क्या है, तुम्हारी नेल पेंट अच्छी है, ये अच्छी है, ठीकु आहे। हिन भले 4 दफ़ा दबाए, हीअ भले 10 दफ़ा दबाए, मां ख़ाली हिकु दफ़ो बटण दबायो। मां हिकु दफ़ो बटण दबायो, आई चयोमांसि भाई मूंखे पाणी ॾे, पाणी ॾे। पाणी त उनखां पोइ जेको मूंसां विड़ी आहे, उनखां पोइ मूंसां जेको विड़ी आहे, चई मूंखे ख़बर आहे तव्हां छोकिरा आहियो। मूंखे ख़बर आहे न, हे मर्द किॾे नज़र हूंदी अथनि, हेतिरी हेतिरी स्कर्ट पाती हुई, हेतिरी। हाँ ॿुधायो, कोन पाणी खपंदो हुअसि, हेतिरी स्कर्ट, हेठां लेगी बि न पाती हुई। हाँ ॿुधायो। हाँ, हुनखे सॾु करे मां जंहिंमहिल अचे थी पई, वरी हुनखे सॾु कईंसि, चएसि थी भई लेगी पहननी है तो पहनो, मैं लाके देती हूँ, उल्हासनगर में मिलती है, पर महिरबानी करके पहनो। घुमन मर्दनि जे अॻियां चरियूं मायूं। हिननि जी हमेशह शक जी नज़र हूंदी आहे। मां हुनखे हिकु दफ़ो घुरायो ख़ाली पाणीअ लाइ, ख़बर आहे, पाणी इहे चई तव्हां हुनजे करे था घुरायोसि पिया। जालुनि खे पारायो वॻा, कपिड़ा पाए करे कोई घुमंदो आया, स्कर्ट वारियूं छोरियूं ॾिसो। चए थी भई फ्लाइट आहे एयर इंडिया जी, ऐं इंडिया जी ड्रेस त पाती न अथऊं। मां चयो यार हिनखे हाणे केरु सम्झाए। वरी इहो सभु बि ठीकु आहे, थोरो फ्लाइट चालू थी, तंहिंखां पोइ जेको थियो, हाँ बस बस सम्झी विया, सभु सम्झी विया। न उहो त ॿुधाइणु ज़रूरी आहे, हे त उहो सभु ईअं, हे त ठीकु आहे, पोइ त ॿुधाइणु ज़रूरी आहे। जंहिंमहिल जो प्लेन ईअं हलियो, थोरो अञा 15-20 मिंट बि मसो मुश्किल थिया, अधु कलाक बि मुश्किल थियो, हीअं टिप ॾेई करे उथी आहे, टिप ॾेई करे भॼी आहे, पकड़ियो मां, काॾे थी वञे भई, प्लेन चालू आहे भाई, तूं ईअं डुकूं छो थी पाए पई? चई मां वञा थी पायलट वटि, मूंखे हाणे प्लेन लाहिणो आहे हेठि। हा त पोइ छा थियो, कटनीअ जे मथां लंघे पियो प्लेन, मुंहिंजा पेका आहिनि कटनीअ में। प्लेन कटनी मथां लॻे पियो। मां चयोमांसि माई तूं आहे छा, तोखे नज़र किथां आयो भई हेठि कटनी आहे? त कंहिंखे चइबो भाई, बस बीहारणी हूंदी त ड्राइवर खे ई चइबो न, ऐं प्लेन बीहारणो हुजे त कैप्टन खे ई चइबो। त मां होॾे पहुची वियमि पायलट ॾे, मां चयोमांसि भाई कटनीअ मां लंघई थो, मां लही करे पंहिंजी मम्मीअ खां खीचा पापड़ वठी आशा दीदीअ लाइ खणी हलां न दुबई। मां पेकनि जी त हमेशह लॻी पई हूंदी आहे, पर तोखे हेॾो मथां खां तोखे प्लेन नज़र कीअं आयो आहे भई हेठि कटनी आहे, त मैं वञी करे मां डुकी करे हुनखे बीहारियां। अरे उहो कटनीअ में हिकु वॾो जेल आहे न, उप जेल, उहो मूंखे ईअं मथां ॾिसण में आयो। अरे दादा तव्हांखे छा ॿुधायां, उन ॾींहुं मूंखे ख़बर पई की मुंहिंजा साला जेके आहिनि उहे कैदी आहिनि। ऐं पुछोमांसि मां तोखे जेल नज़र कीअं आहे, तोखे सुञाणे कीअं जेल आहे? चई मां हुननि खे रखी ॿधण वेंदी हुअमि। माण्हू पहिरीं दहशत में, अॻो पोइ चए मुंहिंजा माई जेके साला आहिनि उहे बि हाणे कैदी आहिनि, अॻो पोइ दहशत में विझी छॾी पोल। माना ॾिसो तव्हांखे त मतिलबु गर्व हुजणु खपे न, कैदी सम्झाइण खां पोइ बि न ॿुधी माई, तंहिंखां पोइ बि डुकूं पाए करे वञे पई होॾे। आख़िर उन्हनि पकड़े करे हेठि विहारियोसि, ऐं तंहिंखां पोइ असांखे हिकु स्ट्रिक्ट वार्निंग ॾिनऊं, चयो हाणे तव्हां हिते चुप करे वेहंदो त ठीकु आहे, न त अॻियां दिल्ली अचे थी, तव्हांखे दिल्लीअ ते लाइ फिटी कंदासीं। दुबई त वियासीं न, सभिनी खे छो था ॿुधायो, दुबई त वियासीं न। हा त तोखे ॿधी विहारियो मां, तंहिंखां पोइ त पहुतासीं असां दुबई। ठीकु आहे, कुल मिलाए पहुतासीं न, त हिन दफ़े बाली वठी था हलो न। हाणे रिस्क थोरी खणंदुमि मां घड़ी घड़ी, हे चए घड़ी घड़ी हिकु दफ़ो सम्झाए करे तोखे ॿधी वियो। केॾा चेंज थी वेंदा आहिनि न मर्द शादीअ खां पोइ। शादीअ खां पहिरियों चवंदा हुया तूं जेको चवनीअ पूरो थींदो, मां तोखे राणीअ वांगुरु रखंदुसि। छा थियो? त तोखे राणीअ वांगुरु ई त रखियो आहे न। किथे रखियो अथव राणीअ वांगुरु? बाली वठी था हलो छा? तोखे राणीअ वांगुरु न रखियो आहे मां? किथे रखियो अथव राणीअ वांगुरु? ॾिसण थी अचां राणी। ॿुधाए राणी न तॾहिं छा आहे तूं? राणीअ वांगुरु रखियो थी, मैं राजी थी करे पई वेठी। राणी हिकु गर्लफ्रेंड हुयनि, हुननि वांगुरु रखिणो हुन मूंखे। मर्द न, इहे सिंधी समाज जा कॾहिं न सुधरंदव, ईअं ई रहंदा। थैंक यू वेरी मच, ॾाढो सुठो लॻो। प्रिपेयर न हुयासीं पर ख़बर हो पाण में आहियूं, हली वेंदो। हाणे हिकु ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि, मूंखे न मैसेजिस ईंदा आहिनि इंस्टा ते, फेसबुक ते, भई छो एॾो सताईंदी आई सुनील खे, वीचारो सदोरो लॻेव थो? सदोरो कहिड़े बि एंगल मां? तव्हां त चवंदव न, हो मायूं ॿुधाइनि न, लॻेव थो? सभु घोट शिकिलियुनि जा सदोरा, अंदर जा ॾिसो हीअं धंधोड़ी ऐं सफ़ा कंजूस सिंधी माण्हू। माना ज़ाल खे घुमाइण न वठी हलणो आहे,
ऐं माण्हू चवंदा आहिनि की सुनील खे सताईंदी छो आहीं, हे असां सताईंदा आहियूं भाई, हिननि सताए असांखे पूरो न हेॾे कयो। तोखे वठी हलनि मां बाली, हाणे बेवपुरीअ में हिकिड़ो मंदरु आहे बाली सुग्रीव जो, होॾे वठी हलनि मां। जय हो जय हो जय हो। अहिड़ा ई एक्ट ॾिसण लाइ अॼु सब्सक्राइब करे छॾिजो हो जमालो यूट्यूब चैनल, फॉलो करे छॾिजो इंस्टाग्राम खे, ऐं फेसबुक ते बि असांजी आईडी आहे हो जमालो ऑफिशियल नाले सां। आयो लाल सभई चओ झूलेलाल। थैंक यू सो मच। तमामु सुठो, तमामु सुठो। तव्हांखे ॿुधायो न, पहिरीं ख़ाली असांजे एरिया में हुया लोकप्रिय, पोइ इंडिया में थी विया, हाणे वर्ल्ड फेमस आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा टीम होजमालो लाइ। मां म्यूज़िशियंस खे, कलाकारनि खे चवंदमि अची वञो, धूम मचायो हाणे सेकेंड हाफ में। हिन खां पहिरीं जेको तव्हां कलाम ॿुधो मास्टर रांझन जीअ जो, ही मुंहिंजो बि तमामु फेवरेट कलाम आहे। जॾहिं दीदीअ मूंखे बुक मोकिली हुई त मां इहो कलाम ॿुधो ऐं मूंखे ॾाढो वणी वियो, दिलि खे छुइजी वियो। त 2 अंतरा मां बि पेश कंदसि। मां दीदीअ खां अर्ज़ी घुरी आहे, कॉम्पोज़िशन चेंज आहे, फीमेल आवाज़ में तव्हां ॿुधंदा हाणे। जो
कौड़ो कहसा के लगलाए रांझन मन में राम न जाए मिठड़ी बोलन लात रे मिठड़ी बोलन लात मिठड़ी बोलन लात रे मिठड़ी बोलन लात दिन जोगन दिन मस्तन दिन जोगन दिन मस्तन दिन जोगन साड़ गुजार दिन मस्तन साड़ गुजार दिन जोगन साड़ गुजार दिन मस्तन साड़ गुजार जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात दिन जोगन साड़ गुजार दिन मस्तन साड़ गुजार दिन जोगन साड़ गुजार दिन मस्तन साड़ गुजार जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन जिक जागन दिन मस्तन जिक जागन दिन मस्तन दिन मस्त 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 दिन मस्तन दिन मस्तन जिक जागन जिक जागन जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात दिन जोगन साड़ गुजार दिन जोगन साड़ गुजार दिन जोगन साड़ गुजार दिन मस्तन साड़ गुजार जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात जिक जागन सारी रात रात जिक जागन सारी रात। तमामु ब्यूटीफुल इहो मुंहिंजो बि फेवरेट कलाम आहे ऐं साॻे ई हिन में मां बि ॻायो आहे प्रोग्राम तव्हांखे अॻिते वधाइणो आहे टाइम थी रहियो आहे पर नंढा ॿार असां उन्हनि खे न करे सघंदा आहियूं छो जो असां सिंधी लैंग्वेज खे प्रमोट कंदा आहियूं त असांजे विच में असांजी कोयल जेका रही चुकी आहे उन जहिड़ी शायदि ई काई थींदी भगवंती नावाणी उन्हनि जे खानदान मूंखे आहिनि उहो नंढो बचिड़ो कुझु चवणु थो चाहे 2 अखर पोइट्रीअ जा त असां 2 मिंट उन नंढे बचिड़े खे ॾींदासीं आ जाओ बेटा तंहिंखां पोइ जय झूलेलाल मुंहिंजो नालो लवेश वासवानी आहे मां 3 दर्जे में पढ़ंदो आहियां मुंहिंजे स्कूल जो नालो झूलेलाल ट्रस्ट स्कूल आहे मां तव्हांखे हिकिड़ो बैट ॿुधाइणु चाहियां थो हुनजो नालो आहे सुठा संस्कार मां ऐं पीउ जो चयो मानजे सदा अदब में तिन जे रहिजे नित उस्ताद खे मान ॾिजे जिया हो चवे तिया करजे पा ऐं पीर सां रखजे प्यार तिन सां कोन कदे तकरार सवेल सुम्हजे सवेल उठजे अवेल धणीअ जो नालो गिणजे कूड़ न चइजे थिजे न कार शह चूड़ाए थिजे न ख्वार हिन नसीहत ते जो हलंदो माइट मिटनि खे सो वणंदो माइट मिटनि खे सो वणंदो जय झूलेलाल जय झूलेलाल मां त सभिनीनि खे ॿुधाइणु चाहींदसि कि ही ॿार जेको बैत ॻायो आहे इन खे आवाज़ मूं ॾिनो आहे इहो मुंहिंजे आवाज़ में रिकॉर्डेड आहे तव्हांखे मां जाम ॿुधायो 2008 में CD ठही उन्हनि जा डायरेक्टर मिलाया ॻाइण वारा त असां मोहनदास जो परिवार आहे पर तव्हांखे हिकु ॻाल्हि मां न ॿुधाई जंहिंजी माफ़ी चाहींदमि असांखे तव्हां ताईं पहुचण वारा जेके 16, 17, 18 सालनि खां गॾु आहिनि बाबू जामनानी अचो बाबू भैया तॾहिं खां वठी जेके असांजा वीडियो वग़ैरह रिलीज़ थिया आहिनि क्लासिक ते अॼु ताईं बाबू भैया असां सां गॾु आहे चवण जो मतिलबु आहे असांजी उहा ई टीम आहे जेका हलंदी थी अचे ऐं सभु असांजा प्रोग्राम जेके सुठे नमूने कंदा आहिनि सभु जेके बि असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा आहियो सभु क्लासिक 24 ऑनलाइन ते हूंदा अथव ऐं बाबू जामनानी सभु कंदा आहिनि त मूंखे बि ॾाढो फ़ख़ुरु थो थिए ॿुधाईंदे कि तव्हां बि जवान खां ॿुढा थी वियो असां सां गॾु ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो वरी बाबू भैया लाइ हाणे थोरो धूम मचायो चवंदा आहिनि माण्हू ॿुढो थींदो आहे ओतिरो वधीक जवान थींदो आहे हा त जवानी त हिते ई आहे त हाणे ख़बर पवंदी
केर जवान आहे केर बुढ़ो आहे। हाँ जेको कुर्सी पकड़े वेंदो वो बुढ़ो थी वियो आहे भाई, ऐं जेको कुर्सी खणी छॾी करे हिते नचंदो वो जवान आहे। हाँ त ॾिसूं था हाणे कंहिंमें केतिरी ताक़त आहे। अचो मिली करे मुझे लाल जी जोत जगी आहे, नची टपी करे हाणे ख़ुशीअ जो मौक़ो आहे। छा चवंदासीं? न्याणियुनि जा सब काज सवारी, माताउनि जी चोले भरी दो, सिका वारनि जूं सिकूं पुॼाई, रहबर बण जी राह ॾसी थो। छो त कोई ते क्यों दमाए, कोई से साबिराए, कोई ते क्यों दमाए, कोई से साबिराए। फिलहाल हिकु मां ई जवान आहियां। सब खां ज़ोरदार तालियूं हुननि लाइ। कोई ते क्यों दमाए, कोई से साबिराए, कोई गुल तो चाड़े, लाल तू ही दे दर ते ओ सुहिणा साईं, लाल तू ही दे दर ते। कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चढ़े, लाल तू ही दे दर ते ओ झूलण साईं, लाल तू ही दे दर ते। नची टपी करे वाह वाह सुंदर सुंदर साहब। जी झोल भरी तो, माताउन जी झोल भरी तो, माताउन जी झोल भरी तो। भलो हो सिकवरन जूं सिकूं पुॼाई, रहबर बण जी राह ॾसी थो, रहबर बण जी रास रही तो, रहबर बण जी रास रही। कोई ते क्यों दबाए, कोई से साबिराए, कोई ते क्यों दबाए, कोई लाल तुझे दरते दरते दरते, लाल तुझे दरते। कोई पल्ला तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल तो चढ़े, लाल तुझे दरते ओ सुहिणा साईं, लाल तुझे दरते। भाई नची टपी करे आयो लाल सभई जो झूलेलाल। बाबा लहर तू ही जागी तब गायने, बादल तू ही जी महिमा गायने, तू ही जी महिमा बोलो हो। कोई से जूर जाए, कोई से साबिरा, कोई गुल तो चढ़े, लाल तू ही दे करते सुहिणा साईं, लाल तू ही दे करते। कोई पल्ला तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चढ़े, लाल तू ही दे करते ओ सुहिणा साईं, तू ही दे करते। बारी बन्ना लखे बारी बन्ना, लखे बारी बन्ना हजारे बारी बन्ना। नची टपी करे आहा हे हे ओ असी अयाना ए बनिहाना, ओ असी अयाना ए बनिहाना, ओ लाल साईं तुझे दर ते विकाना, ओ दर ते विकाना, दर ते विकाना, ओ दर ते विकाना, ओ दर ते विकाना। बोलो
तो कहाँ महर कजय तू दयाल हो झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल हो वठी वठी तू थक दे हो पर ॾही न थक दो लाल वठी वठी तू थक दे पर ॾही न थक दो लाल हो सभु सुखन जो आहे हो मुंहिंजो चालीहे वारो लाल सभु सुखन जो आहे मुंहिंजो चालीहे वारो लाल हो सभु सुखन जो आहे हो मुंहिंजो जोतिन वारो लाल सभु सुखन जो आहे मुंहिंजो जोतिन वारो लाल हो असां पंहिंजो यार चूंडे खयो 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 हो साईं झूलेलाल चूंडे खयो साईं झूलेलाल चूंडे खयो हो साईं अमरलाल चूंडे खयो हो असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो हो मुंहिंजी दिलि जो बादशाह मुंहिंजी दिलि जो बादशाह हो सखी सरदार चूंडे खयो सखी सरदार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो हो माण्हुनि पैसा कमाया हो असां सेवा कमाई माण्हू पैसा कमाया असां सेवा कमाई हो कॾहिं न ॾिठो असां नफ़ो नुक़साना कॾहिं न ॾिठो असां नफ़ो नुक़साना जेको बि घुरियो ॾिनो झूलेलाल आहे माण्हुनि पैसा हो माण्हुनि पैसा कमाया हो असां रहमत कमाई माण्हुनि पैसा कमाया हो असां सेवा कमाई चालियो जी कुंवारी सोते दो माला चालियो जी कुंवारी सोते दो माला धरती जी को आहे जिंदा जीड़ा थींदा पार ओ धरती जी को आयो जिंदा बीड़ा थींदा पार चालियो जी कुंवारी सोते दो माला चालियो जी कुंवारी सोते दो माला धरती जी को आहे जिंदा बीड़ा थींदा पार ओ धरती जी को आहे जिंदा बीड़ा थींदा पार हाणे हिकिड़ी फरमाइश आई आहे जेकी वर्ल्ड फेमस आहे हा त नची टपी करे ख़ुशीअ जो मौक़ो आहा वाह वाह निगरानी साहब बाह में खणी ॾाढो आहे गाॾी पंहिंजी पर ॾाढो आहे मज़ो बि त ॾाढो आहे पैसो आहे अमीराणा ॿार हूं वॾेरा भूतार हूं असां ज़मींदार हूं पैसो आहे बाह में खणी ॾाढो आहे गाॾी पंहिंजी पर ॾाढो आहे मज़ो बि त ॾाढो आहे पैसो आहे अमीराणा ॿार हूं वॾेरा भूतार हूं असां ज़मींदार हूं पैसो आहे अरे पैसो आहे ओ पैसो असां भी सरदार हूँ पाड़े जा पगदार हूँ हकदार हूँ पैसो आ पर पैसो नजर न थो अचे इहे न भाई खाली हथ सां न हे चुटकियूं न हुजनि मिली करे असां भी सरदार हूँ जा हकदार हूँ पाड़े जा पगदार हूँ पैसो आ मेरी राणा बार हूँ आज़ाद कंदार हूँ तोसां कंदा प्यार हूँ पैसो आ असां भी सरदार हूँ पाड़े जा पगदार हूँ वतन जा हकदार हूँ पैसो
हूँ तो साकंदा प्यार हूँ पैसो आ अरे पैसो आ अरे पैसो आ हाणे हिन ते जेको चंड जो गानो लिखियो आहे मिली करे सिंधन जो 9 साल आ मची वरी धमाल आ सिंधी माण्हू कमाल आ चंड आ ईअं न नची रब के ताड़ी वॼाए करे हलायो सिंधन जो 9 साल आ मची वरी धमाल आ सिंधी माण्हू कमाल आ चंड आ नंढा वॾा ॿार ॿुढा भले हुजे यार सुठा पापड़ पाए यार मिठा चंड आ सिंधन जो 9 साल आ मची वरी धमाल आ सिंधी माण्हू कमाल आ चंड आ वड्डा बार बुढ़ा भले हुजे यार सुठा पाकुड़ पाए यार मिठा चंड आ हाणे थींदा डोका हा मिली करे हिकु गोल राउंड ठाहे करे जो प्यो खड़ी हलो हलो दरिया किनारे तो के विहारा तो खास सवाए किया कह के निहारा तो खास सवाए किया कह के निहारा जिया में जुड़ी ही जाए जियारा ओ जिया में जुड़े जाए जियारा सुनो स्वाल मुहे जो हिरो हाल मुहे जो सुनो स्वाल मुहे जो हिरो हाल मुहे जो हीरो हाल मुझे जो तारे मुहारा लाल देगी बन्या ओ लाल देगी बन्या ओ बन्या माता पलो पाए थी बन्या लाल देगी बन्या 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 माता पलो पाए थी बन्या ओ बन्या माता फेरो किए मां बन्या ओ बन्या माता फेरो किए मां बन्या वारा तारे मुहारा लाल देखी वारा तारे मुहारा लाल देखी बन्ना पकियड़ा 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 ओ पकियड़ा
बाबा पखियड़ा हो पखियड़ा पखियड़ा तू बन उड़ामी झूलेलाल दे पखियड़ा तू वञो में झूलेलाल ॾे तेरो कड़ी वज तो कड़ी झूलेलाल दे तेरो चुनी अर्ज कजं सुंदर शाम के पखियड़ा ओ पखियड़ा पखियड़ा हो पखियड़ा पखियड़ा ओ पखियड़ा पखियड़ा हो पखियड़ा हालो हालो ए हालो रे हालो सुहिणो सुहिणो लाल साईं सुहिणो 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 चतुरवरो सुहिणो 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 लाल साईं सुहिणो 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 लाल साड़ू सुहिणो 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 हाय सुहिणो जो मंदिर भी है सुहिणो 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 मदन में सुहिणो सुहिणो जहे जो नूर भी है सुहिणो 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 लाल जो सुहिणो 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 1 2 1 2 3 4 जेको खटी आयो खैर सा जमालो इहो जमालो जतन सा जमालो अज लाल दुखीदार तई जमालो जेजी अखियूं रबरत तई जमालो जानी जमालो जमालो जानी जमालो जमालो जानी जमालो 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 नची रबी करे जिए मुंहिंजी सिंध माता गोरिया पंहिंजी सिंध पंहिंजे अबाणे वतन तां जिए मुंहिंजी सिंध माता गोरिया पंहिंजी सिंध पंहिंजे अबाणे वतन तां जिए मुंहिंजी सिंध माता गोरिया पंहिंजी सिंध पंहिंजे अबाणे वतन तां मुंहिंजी सिंध माते गोरिया मुंहिंजी सिंध पंहिंजे अबाणे वतन ओ अबाणे वतन तां सिंध जे चमन तां अबाणे वतन सिंध जे चमन ओ अबाणे वतन तां लाल जे मंदर तां अबाणे वतन लाल जे चमन ओ जिए जिए मुंहिंजी सिंध माता गोरिया पंहिंजी सिंध पंहिंजे अबाणे वाह 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 सिंधी वाह 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 सिंधी वाह वाह पंहिंजे बचन खे ठार ठार सिंधी बचन खे ठार ठार माता ठार पंहिंजे ॿारनि खे ठार मां के भी ठारियो तई हाणे भी ठार हे लगे लगे सच्चा पवंद विकार ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार ठार देवी ठार पंहिंजे ॿारनि खे ठार हरे रामा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 रामा हरे कृष्ण हरे रामा हरे हरे आयो 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 अमर लाल आयो 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 झूलेलाल आयो लाल खाए के लाल जमेला 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 आयो 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 अमर लाल आयो 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 झूलेलाल लाल मुखे चादर ॾियो चिले वारी अमर मुखे लाल मुखे चादर ॾियो चिल वारी अमर मुखे चादर ॾियो चिल वारी इहा सोने में बिंदिल में
बिंदिल निवारी सिंहासन रिया ओटिया वारी लाल मुखे चादर जो चिलवारी अमर मुख चादर जो चिलवारी। जय हो। चादर ॾियो मां खुशियूं मनाया घर घर में वाधायूं बराया चादर ॾियो मां खुशियूं मनाया घर घर में वाधायूं विड़ाया। चादर ॾियो मां खुशियूं मनाया घर घर में वाधायूं बराया चादर ॾियो मां खुशियूं मनाया घर घर में वाधायूं विड़ाया। फुलेड़ा भरे पोए खुंबत चढ़ाया फुलेड़ा भरे पोए खुंबत चढ़ाया फुलेड़ा भरे पोए खुंबत चढ़ाया फुलेड़ा भरे पोए खुंबत चढ़ाया। दर्शन ॾियो हिकु बारी लाल मुखे चादर ॾियो चिलवारी अमर मुख चादर जो चिलवारी चिलवारी। के में तो झूले लाल झूले झूले में तो झूले लाल झूले लाल मोही जो झूले झूले बोलो अमर लाल की जय 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 बोलो अमर लाल की जय 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 बोलो कारीगर भगवान की जय जय जय। आयो लाल सभई चो झूलेलाल। गिरीश भाई संजय भाई दर्श ऐं राजू भाई किथे आहिनि चारई अच्छा आया न आहिनि। हो मुंहिंजा वया लाडा शल राजमाणी दे हो मुंहिंजा गिरीश लाडा शल राजमाणी दे हा मुंहिंजा दर्श लाडा शल राजमाणी दे हो राजमाणी दे सुनी क्वार आणी दे हो राजमानी दे सुनी वाइफ आनी दे हो राजमाणी दे सुनी क्वार आणी दे हो राजमानी दे सुनी घोटा जी दादी नचे घोटा जी नानी नचे घोटा जी नानी नचे घोटा जी दादी नचे घोटा जी मासी नचे घोटा जी मासी 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 घोटा जी मासी नचे घोटा जो मासड़ नचे घोटा जो मामो नचे अज मौज सभिन जे मन में आ अज मौज सभिन जे मन में आ घोटा जो पी नचे घोटा जी मम्मी नचे घोटा जो पी नचे घोटा जी चाची नचे भाई नची लपी करे खड़ी मटकी मथे ते घोट माव नचंदी मटकी मथे ते घोट माव नचंदी ओ घोट माव नचंदी घोट पप्पा नचंदो मां नचंदी घोटा जो डेडी नचंदो घोट जी मासी नचंदी घोटा जी मासी नचंदी ओ खड़ी मटकी मथे ते घोट मासी नचंदी मटकी मथे ते घोटा मासी ओ मटकी मथे ते हथड़ो कमर ते मटकी मथे ते हथड़ो कमर ओ मौज मचे वही शाद जुमिर दे मौज मचे खुश जाए सब जानिए मानी बाबा खुश जाए सब जानिए मान खड़ी मटकी मथे ते घोट नानी नचंदी घोट नानी नचंदी घोट माव नचंदी मासी नचंदी घोट मां नचंदी असांजो करण नचंदो खड़ी मटकी मथे ते घोट मासी नचंदी असांजा कारज करण झूलेलाल आयो आ झूलेलाल आयो आ जोतर वालो आयो आ झूलेलाल आयो आ जोतर वालो आयो आ असांजा कारज करण साईं लाल आयो आ आयो लाल सभई चो लख लख वार लख लख वाधायो ताड़ियूं ताड़ियूं बाबा
मिल कर के आज नाचो मास्टर रांझन का है जन्मदिन। मिल कर के आज नाचो मास्टर रांझन का है जन्मदिन। दिन है खुशियों का आया, दिन है खुशियों का आया, ओ कवि रांझन का है जन्मदिन। मिलकर खुशी मनाओ मास्टर रांझन का है जन्मदिन। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मास्टर रांझन, हैप्पी बर्थडे टू यू। लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, जन्म दिन लख लख वाधायूं, हो लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। हिक दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं हलायो, ज़ोरदार ताड़ियूं। सिंधी पैसनि में कंजूसी करे सघंदो आहे, ताड़ियुनि में न भाई, फोकट जी आहे। हिकु दफ़ो ज़ोरदार। हा हा हा। अचो हाणे पलो पाईंदासीं। असांजी दीदी लाल साईं जो पलो पाए करे कार्यक्रम जी समाप्ति। आयो लाल सबई चो, बेली पलव जे पाई, चंड तारा तीअं मास्टर रांझन ऐं मोहनदास
मोहनदास वलेचा चिमकंदा रहनि असांखे सगड़ जंहिं असां ही मेला मलाखड़ा मल्हाईंदा रहूं तव्हांखे रिझाईंदा रहूं हे मुंहिंजा झूलण ॻुझा पलव तई सभिनी खे ख़ुशि रखिजे असांजो भाउ मखणो उनखे बि ख़ुशि रखिजे गिरीश राजीव संजय गौरेश सभिनी खे सुठा जीवन साथी मिलनि निवेदिता साची गौरेश जिलिका सुठे नमूने पढ़नि मास्टर रंजन सिंधु भवन जो पलव प्रकाश प्लास्टिक जो पलव गौरेश इंडस्ट्री जो पलव साईं प्रोजेक्ट जो पलव संगीता प्लास्टिक जो पलव सबजी रहिजी अचे सुखवानी परिवार जो पलव कोडनानी परिवार जो पलव भलेचा परिवार जो पलव जीतू पिकुअ जो पलव सभु ख़ुशि हुजनि मम्मी बि ख़ुशि हुजे साईं सगड़े हमेशह अची हेड़ा मलाखड़ा मेला लॻाईंदी रहे सभ जी रहिजी अचे मासी अंजू ख़ुशि रहे सभ जे घर में जेके रुकियल कारज आहिनि मुंहिंजा साईं हे मुंहिंजा 40 वारा लाल तुंहिंजे अॻियां झोल जलेबी ठाहिनि सभिनि जे मन जी ॼाणी थो सभिनि जी मुराद पूरी कजे हे मुंहिंजा साईं आयो लाल सभई चओ झूलेलाल लाल झूलेलाल लाल झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 अॼोके आनंद की जय मास्टर रंजन जो अॼु जन्म 24 तारीख़ आहे सभु आसी सघंदो हमेशह उन्हनि जो नालो क़ाइमु दाइमु रहे ऐं सभु कणो उन जे नाले जो खाई वेंदा भंडारो ज़रूरु ग्रहण कंदव आयो लाल सभई चओ